नाज़रीन, हैदराबाद में कासमाबाद थाने शहद में हथियारबंद घर में दाख़िल थी औरतुनि खे यरगमाल बणाए सोना ज़ेवर ऐं लख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। वरी तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते आहे सलीम मला। जी सलीम, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, कासमाबाद थाने जी हद आहे GNB कॉलोनी वारो इलाइक़ो, जंहिंमें 4 हथियारबंद जेको आहे घर में गिड़िया आहिनि ऐं लखे रुपयनि रोक ऐं सोना ज़ेवर फुर करे फरार थी विया आहिनि। GNB कॉलोनी में रहंदड़ ज़ुल्फ़कार जूनियर जे वेझे साथी अकबर जहेजो जे घर में 4 हथियारबंद जेके अछे रंग जी कार में सवार हुया, तिन घर में गिड़ी हथियारनि जी ज़रूरत घर में मौजूद औरतुनि खे यरगमाल बणाए लखे रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। मुतासिर जेके घर भातिन मूजिबि घर में दाख़िल थी हर कमरे जी तलाशी वरिती वई ऐं कीमती ज़ेवर नगद रक़म ऐं जेके मोबाइल हुया उहे बि खणी विया आहिनि। इतला मिलण ते कासमाबाद जो DSP SHO पुलिस समेत वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस घर ऐं वेझे घिटियुनि जा जेके CCTV फुटेज आहिनि उहे हासिल कया आहिनि, जॾहिं त मुतासिर ख़ानदान जा जेके बयान आहिनि उहे पिणु कलमबंद कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त इब्तिदाई तौर ते 5 खां 6 लख रुपयनि जी रोक रक़म ऐं सोना ज़ेवर फुर थियण जी तस्दीक थी आहे, जॾहिं त वाक़े जी जांच कई पई वञे। जी सलीम, अवां जी महिरबानी।